बग़ावतूं असांखे सॾिन पयूं शहादतूं बग़ावतूं असांखे सॾिन पयूं शहादतूं रत में अॻुए अटो जेकी ॾियनि पिया मानियूं असांखे नथियूं खपनि अहिड़ियूं सभु इनायतूं बग़ावतूं सॾिन पयूं शहादतूं सामी भी सॾे पियो सचल बि आहे पुकारियो होॾां ॾिसो उदा मशल का ॿारियो जेकी वेड़ में भॼी वञनि ऐं मौत खां डिॼी वञनि हा जेकी वेड़ में भॼी वञनि ऐं मौत खां डिॼी वञनि नथियूं खपनि अहिड़ियूं सभु इनायतूं बग़ावतूं सॾिन पयूं शहादतूं अॼोकी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में GSC स्टूडेंट फेडरेशन जसाब तरफा सकाफती रैली में शरीक थींदड़ एजाज पयार आमिर खान महेसर ज़ीशान मंगरियो माशूक लुंड सलाम मंगरियो वाहिद खोखर जमील महेसर रजनेश कुमार ऐं मुझो प्यारो दोस्त सुमेर कहार समेत सभी दोस्तन के GS हिंदू देश GS साईं GM सैयद GS मुझो अजीम कायद शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी जी क़ौमी जिदोजहद सिंध कुरैती आज़ादी दोस्तों सकाफ़तुनि जा ॾींहं हैं उहे क़ौमूं मल्हाईंदियूं आहिनि जिन जे दिलनि में ज़िंदा क़ौम हुजण जो सबूत हूंदो आहे ऐं अॼु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे अंदरि हज़ारे शागिर्दनि रैली कढी इहो साबित कयो आहे त हू ज़िंदा क़ौम जो सबूत ॾियनि था सिंध 7000 साल अॻु में जॾहिं हिन काइनात जे ॻोल्हे ते ख़ुदा वजूद विधो हुयो काइनात जो उन ॾींहं खां हीअ धरती आबाद हुई 7000 साल पुरानी सकाफ़त रखंदड़ सूफ़ियुनि जी सरज़मीन सिंधु देश मुंहिंजे दड़े खां वठी आबाद रहियो आहे जंहिंजा मिसाल मुंहिंजे दड़े मां असांजी तहज़ीब जा आसार क़दीमा मिलनि था जॾहिं 7000 साल अॻु में मुंहिंजो दड़ो हिते आबाद हुयो पर उन खां अॻु में मुंहिंजे अज़ीम रहबर साईं GM सैयद पंहिंजे किताब में लिखियो आहे गैरत दास्तान मोहब्बत में त जेको रनीकोट आहे उहो मुंहिंजे दड़े खां बि अॻु में क़बल मसीह हिते मौजूदु हुयो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ में अॼु जसाब जी हज़ारे शागिर्दनि जी रैली ॾिसी मां सम्झां थो त हिते कुझु बुरियुनि उन असांजी रैलीअ खे नाकाम करण जी कोशिश बि कई ऐं असांजी रैलीअ में चयो आहे कि डिसिप्लिन खां हटी करे क़ौमी कारकुननि जे विच में भेड़ो करणु पिए चाहियो पर GS स्टूडेंट फेडरेशन जे कारकुननि उन समूरी साज़िशनि खे नाकाम बणाए रहबर सिंध साईं GM सैयद जे फ़लसफ़े ते हलंदे अॼु पंहिंजी रैलीअ खे कामयाब बणाए ॻाढ़ा झंडा हथनि में खणी अॼु पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप करण जे लाइ CO पॉइंट जे साम्हूं पहुता दोस्तों शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे अंदरि GS स्टूडेंट फेडरेशन जा तमामु वॾा प्रोग्राम थींदा रहिया आहिनि ऐं उहा ॻाल्हि लतीफ़ यूनिवर्सिटी जे अंदरि असांजे सियासी मुग़ालफ़नि खे बर्दाश्त न थींदी आहे ऐं अॼु बि मां चवां थो त अॼोको जहिड़ो उन सियासत जी कड़ी हुई GS स्टूडेंट फेडरेशन जो कारकुन बहादुर रहियो आहे ऐं मां सम्झां थो त जेके बि साज़िशूं थियूं आहिनि उन्हनि खे GS स्टूडेंट फेडरेशन जे कारकुननि लतीफ़ यूनिवर्सिटी जे अंदरि नाकाम बणायो आहे दोस्तों सकाफ़त जे मोर्चे तां आज़ादी जूं जंगियूं खणी सघजनि थियूं ऐं गुलाम क़ौमूं सकाफ़त जे मोर्चनि तां ई पंहिंजे आज़ादीअ जूं जंगियूं खटंदियूं आहिनि
छो त कंहिं ॾाहे चयो आहे त जेकॾहिं तव्हांखे कंहिं क़ौम खे तबाह ऐं बर्बादु करिणो आहे त उनजी सक़ाफ़त तबाह करे छॾियो, उनजी उनखां तालीम खसे छॾियो, उनखे उनखां कल्चर खसे छॾियो, उनखां उनजी ॿोली खसे छॾियो त उन्हनि जा पोयां न पंहिंजी सक़ाफ़त खे पढ़ंदा, न उन्हनि जा पोयां उनजो नसुल जेको ईंदो न पंहिंजी तहज़ीब ऐं ॿोली खे सम्झी सघंदो त उनजी जेका पोयां नसुल ईंदो उनजी क़ौम जो नसुल तबाह थी वेंदो। ऐं अॼु असांजी सक़ाफ़ती रैली सिंध क़ौमुनि जो हिकु बहितरीनु मिसाल आहे। आख़िर में मां हिकिड़ो शेर पढ़ी पाण जाइ वठंदुसि टाइम जी सघत सां, छो त मोकल थियण वारी आहे। तंहिंजे करे तूं सकीननि खे सीने ते ताणे चयो, तूं सकीननि खे सीने ते ताणे चयो, मैं त को तुझ वॾो गरवाद आहे। हा मञा थो, मञो मूं मञोसी इहो सिधू देश जे दुश्मननि मां फारूक कंदुसि। लाश तुंहिंजे के अड़ियो लालची मां पंहिंजे रोलू कुतनि जे हवाले कंदुसि। खून मुंहिंजो गुलाबनि खे ॾींदो जफ़ा, मुंहिंजे खून जे सिरिश्ते में बि आहे वफ़ा। अड़ियो हरामी फरंगी जा करण मुंहिंजे हिमालय खे जोड़े विझे मिटीअ मां ठाहियो वियो त कहिड़ा जेके जो वारस बि